घोटकी M5 मोटरवे ते ख़तरनाक हादसे में 7 मुसाफ़िर थॾे ते फ़ौत थिया आहिनि। फ़ौतियुनि में औरतूं, मर्द ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। मोटरवे पुलिस मूजिबि 7 मुसाफ़िर ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। घोटकी जे इलाइक़े रौंती भरिसां M5 मोटरवे लोकेशन 470 वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच टालर सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में हिकु मर्द, 3 औरतूं ऐं 3 ॿारड़ा थॾे ते फ़ौत थिया। वाक़े बाद मोटरवे पुलिस, बेलो मीरपुर पुलिस ऐं रेंजर्स पहुची फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे घोटकी सिविल अस्पताल पहुचायो आहे। फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि मां जंहिं जी सुञाणप थी आहे, उन्हनि में हिकु मर्द नूर इलाही, औरतुनि में शगुफ्ता, रुबीना ऐं ॿारड़नि में अमीना ऐं हसनात शामिल आहिनि। बदनसीब मुसाफ़िर कोच पंजाब खां कराची वञी रही हुई त खेसि हादिसो पेश आयो आहे।